खानपुर लॻ पुलिस वर्दी पायल हथियारबंदनि खानपुर रहवासियुनि 6 ॼणनि खे 3 कलाक यरगवाल बणाए 4 ॼणनि खे मुबैना तौरु अगवा करे फरार थी विया। हिक माज़ूर समेत 2 ॼणनि खे छॾे ॾिनो। इतला ते एसएसपी शिकारपुर पुलिस नफ़री साण करे वाक़े वारे हंधि पहुतो। पुलिस पारां हथियारबंदनि जा पेरा खयां विया। मिलियल ॼाण मूजिबि खानपुर थाणे जी हद कुमारा शहीद भरिसां हाजी जबार बलो जी ज़मीन वटि पुलिस वर्दी पायल नामालूम हथियारबंदनि 6 ॼणनि खे यरगमाल बणाए 4 ॼणनि खे अगवा करे फरार थी विया। अगवा थियलनि में इमरान गोलो, वाजिद सेठार, आबिद गोलो ऐं उसामा सेठार शामिल आहिनि। ॿिए तरफ़ हथियारबंदनि 2 ॼणनि एजाज़ सेठार ऐं माज़ूर ज़ाहिद सेठार खे रस्ते में छॾे फरार थी विया। इतला बाद एसएसपी शिकारपुर कामरान नवाज़, डीएसपी खानपुर गुलाम रसूल पावर पुलिस हटाला साण करे वाक़े वारे हंधि पहुता, जिते हथियारबंदनि हथां आज़ाद थियण खां मालूमात वरिती। पुलिस हथियारबंदनि जा पेरा खया। आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थियो। ॿिए तरफ़ खानपुर मां अगवा थियल 4 ॼणनि जे वारसनि गोला ऐं सेठार बिरादरी जो चवणु आहे त असां मिसकिन पोरेता आहियूं, असांजी कंहिंसां बि का दुश्मनी न आहे, ख़बर न आहे असांजे नौजवान खे केरु अगवा करे विया आहिनि। उन्हनि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त असांजा नौजवान बाज़ियाब कराए वञनि। जॾहिं त खानपुर डीएसपी गुलाम रसूल पावर जो चवणु हो त 4 ॼणनि जे अगवा जो जीअं ई इतला मिलियो, एसएसपी साहब ऐं असां पुलिस नफ़री साण करे वाक़े वारे हंधि पहुतासीं, जिते वाक़े जा तफ़सील वरिता विया। हथियारबंदनि जा पेरा बि खयां आहिनि। जल्द ॾुआरी गिरफ़्तार कबा ऐं अगवा थियल नौजवान खे बाज़ियाब कराए पियो। पुलिस मूजिबि खानपुर लॻो हथियारबंदनि हथां अगवा थियल 4 ॼणनि जे अगवा वाक़े जा पेरा खणी वेंदड़ पुलिस ऐं ॾुआरनि में मुक़ाबिलो थियो। ॾुआरी 2 मोटरसाइकिलूं छॾे फरार थी विया। पुलिस हथियारबंदनि जूं 2 मोटरसाइकिलूं हथु करे वरितियूं आहिनि, जॾहिं त मुगविन जो पतो न पियो। ॿिए तरफ़ मुगवी नौजवाननि जे वारसनि टायरनि खे बायूं ॾेई रोड ते धरणो हयो, जॾहिं त शहरनि पारां वाक़े ख़िलाफ़ खानपुर शहर में शटर डाउन पिणु कई वई। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।